यूहन्ना अध्याय 8 व्यभिचार करण वारी स्त्रीअ खे माफ़ी। पर येशू जैतून जे पहाड़ ते हली वियो। सुबुह साण सवेल येशू वरी मंदर में आयो। माण्हुनि जी भीड़ हुन वटि अची इकट्ठी थी वई ऐं उहो वेही करे माण्हुनि खे सिख्या ॾियण लॻो। उन वक़्तु कुझु धर्मशास्त्री ऐं फरीसी हिक स्त्रीअ खे जेका व्यभिचार कंदे पकड़ी वई हुई उते वठी आया ऐं सभिनीनि माण्हुनि जे साम्हूं बीहारियऊंसि ऐं येशूअ खे चयऊं, हे गुरु, इहा स्त्री व्यभिचार कंदे पकड़ी वई आहे। व्यवस्था में मूसा असांखे अहिड़ी स्त्रियुनि खे पत्थरनि सां मारे छॾण जी आज्ञा ॾिनी अथई। सो तूं इन जे बारे में छा थो चईं? उन्हनि इहो सभु येशूअ खे फासाइण जी मनसा सां चयऊं, ताकी उन्हनि खे अहिड़ी काई ॻाल्हि मिले जंहिंसां उहे येशूअ ते इल्ज़ाम हणी सघनि। पर येशू झुकी करे पंहिंजी आङुर सां ज़मीन ते लिखण लॻो। जॾहिं उहे हड़ी घड़ी इन जे बारे में येशूअ खां पुछंदा ई रहिया त पोइ येशू उथी बीठो ऐं उन्हनि खे चयईं, तव्हां मां जंहिं बि कॾहिं कोई पाप न कयो आहे उहो ई सभिनीनि खां पहिरियों इन स्त्रीअ खे पत्थर हणे। उन खां पोइ वरी येशू झुकी करे ज़मीन ते लिखण लॻो। येशूअ जी इहा ॻाल्हि ॿुधी हिकु हिकु करे पहिरियों वॾा ऐं पोइ नंढा उतां हली विया ऐं पोइ उते ख़ाली येशू ऐं उहा स्त्री जेका उन जे साम्हूं बीठी हुई रहिजी विया। तॾहिं येशू उथी बीठो ऐं उन स्त्रीअ खे चयईंसि, हे नारी, उहे सभु केॾां विया? छा तोखे कंहिं बि सज़ा न ॾिनी? इन ते उन स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, हे प्रभु, कंहिं बि न। येशूअ उन खे चयईंसि, मां बि तोखे सज़ा नथो ॾियां। वञ ऐं हाणे खां पाप न कजांइ। येशू ई जगत जी ज्योति। पोइ येशूअ वरी माण्हुनि खे चयईं, मां ई जगत जे माण्हुनि जे लाइ ज्योतिअ वांगुरु आहियां। जेको बि मुंहिंजे पोयां हले थो उहो कॾहिं बि अंधकार में न हलंदो, पर उहो ज्योति पाईंदो जेका जीवन ॾींदी आहे। इहो ॿुधी फरीसियुनि येशूअ खे चयो, तूं पंहिंजी गवाही पाण थो ॾीं, इन करे तुंहिंजी गवाही सची न मञी वेंदी। येशूअ उन्हनि खे चयईं, भले ई मां पंहिंजे बारे में गवाही ॾेई रहियो आहियां, त बि मुंहिंजी गवाही सची आहे, छोकी मूंखे ख़बर आहे कि मां किथां आयो आहियां ऐं किथे वेंदुमि। पर तव्हांखे ख़बर कोन्हे कि मां किथां आयो आहियां ऐं किथे वेंदुमि। तव्हां दुनियावी रीतिअ जे मुताबिक़ न्याय कंदा आहियो, पर मां कंहिंजो न्याय न कंदो आहियां। ऐं अगरि मां न्याय कयां त बि मुंहिंजो न्याय सचो आहे, छोकी मां न्याय अकेलो न कंदो आहियां, पर पिता परमेश्वर जंहिं मूंखे मोकिलियो आहे मूंसां गॾु आहे। तव्हांजी व्यवस्था में बि लिखियलु आहे कि अगरि 2 ॼणा मिली करे कंहिं ॻाल्हि जी गवाही ॾियनि त उन्हनि जी गवाही सची मञी वेंदी। हिकु त मां पाण पंहिंजे बारे में गवाही थो ॾियां ऐं ॿियो मुंहिंजो पिता परमेश्वर मुंहिंजे बारे में गवाही थो ॾे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। हिन ते उन्हनि येशूअ खे चयो, किथे आहे तुंहिंजो पिता? येशूअ उन्हनि खे चयईं, तव्हां हक़ीक़त में न मूंखे सुञाणो ऐं न ई मुंहिंजे पिता परमेश्वर खे। जेकॾहिं तव्हां मूंखे सुञाणो आहे त मुंहिंजे पिता परमेश्वर खे बि सुञाणो आहे। येशूअ इहे ॻाल्हियूं मंदर जे दान ॾियण वारी पेतियुनि जे पासे मां माण्हुनि खे सिख्या ॾींदे वक़्तु चयूं, ऐं कंहिं बि उन वक़्तु येशूअ खे गिरफ़्तार न कयो, छोकी हुन जो समय अञा न आयो हो। यहूदी धर्म गुरुनि खे चिताइणु। येशूअ वरी हुननि खे चयईं, मां हलियो वेंदुमि ऐं पोइ तव्हां मूंखे ॻोल्हींदव, पर तव्हां पंहिंजे पापनि में मरंदव। जिते मां वञा थो उते तव्हां न अची सघंदव। इन ते यहूदी धर्म गुरुनि चयो, छा हे पंहिंजे पाण खे मारे छॾींदो? छा इन करे हे ईअं थो चए कि मां जिते वेंदुमि तव्हां उते न अची सघंदव? इहो ॿुधी येशूअ उन्हनि खे चयईं, तव्हां धरतीअ जा आहियो, मां मथां स्वर्ग मां आयो आहियां। तव्हां इन संसार जा आहियो, पर मां इन संसार जो न आहियां। इन करे मां तव्हांखे चयो कि तव्हां पंहिंजे पापनि में मरंदव, छोकी अगरि तव्हां विश्वास नथा कयो कि मां मसीह आहियां त तव्हां पंहिंजे पापनि में मरंदव। उन्हनि येशूअ खां पुछो, तूं केरु आहीं? येशूअ उन्हनि खे चयईं, मां उहो ई आहियां जेको तव्हांखे शुरूआति खां वठी चवंदो आयो आहियां। तव्हां जे बारे में मूंखे ॾाढो कुझु चवणो आहे ऐं ॾाढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके खणी मां तव्हां ते ॾोह हणी सघंदो आहियां, पर जंहिं मूंखे मोकिलियो आहे उहो सचो आहे ऐं मां जगत खे उहो ई चई रहियो आहियां जेको हुन खां ॿुधंदो आहियां। पर उहे अञा इहो न सम्झी सघिया कि येशू उन्हनि खे पिता परमेश्वर जे बारे में चई रहियो आहे। सो इन करे येशूअ उन्हनि खे चयईं, जॾहिं तव्हां माण्हूअ जे पुट खे क्रूस ते चढ़ाईंदव तॾहिं तव्हां इहो ॼाणे वठंदव कि मां मसीह आहियां ऐं मां कुझु बि पंहिंजी
मर्ज़ीअ सां न कंदो आहियां, पर जीअं मुंहिंजे पिता परमेश्वर मूंखे हिदायत ॾिनी आहे उअं ई चवंदो आहियां। जंहिं मूंखे मोकिलियो आहे उहो मूंसां गॾु आहे। हुन मूंखे अकेलो न छॾियो आहे, छोकी मां हमेशह उहो ई कंदो आहियां जेको हुनखे वणंदो आहे। यीशु जॾहिं इहे ॻाल्हियूं करे ई पियो त ॾाढनि ई ॼणनि उन ते विश्वास कयो। सच तव्हांखे आज़ादु कंदो। जिन यहूदियुनि यीशुअ ते विश्वास कयो उन्हनि खे यीशुअ चयईं, जेकॾहिं तव्हां लगातार मुंहिंजे वचननि ते हलंदा रहंदव त सच में तव्हां मुंहिंजा चेला ठहंदव। तव्हां परमेश्वर जे बारे में सच खे ॼाणींदव ऐं उहो सच तव्हांखे आज़ादु कंदो। उन्हनि यीशुअ खे चयो, असां अब्राहम जा वंशज आहियूं, असां कॾहिं कंहिंजा दास न थिया आहियूं, पर तूं ईअं थो चईं कि असां आज़ादु थी वेंदासीं। इन जो मतिलबु छा आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां कि जेको बि पाप कंदो आहे उहो पाप जो गुलाम आहे। गुलाम हमेशह मालिक जे घर में न रहंदो आहे, पर पुटु हमेशह रहंदो आहे। सो अगरि पुटु तव्हांखे आज़ादु कंदो त तव्हां हक़ीक़त में आज़ादु थी वेंदव। मूंखे ख़बर आहे कि तव्हां अब्राहम जा वंशज आहियो, पर तंहिं हूंदे बि तव्हां मूंखे मारे छॾण जी ताक़ में आहियो। इहो इन करे आहे छोकी जेको मां चई रहियो आहियां उहो तव्हां ग्रहण नथा कयो। मां तव्हांखे उहो ई चवंदो आहियां जेको मां पंहिंजे पिता परमेश्वर खे कंदे ॾिठो आहे, ऐं तव्हां उहो कंदा आहियो जेको तव्हां पंहिंजे पिता खां ॿुधो अथव। इन ते उन्हनि यीशुअ खे चयो, असांजो पिता अब्राहम आहे। यीशुअ उन्हनि खे चयईं, जेकॾहिं तव्हांजो पिता अब्राहम हुजे हा त तव्हां अब्राहम वांगुरु कम कयो हा। पर हाणे तव्हां मूं जहिड़े माण्हूअ खे मारे छॾण था चाहियो जंहिं तव्हांखे परमेश्वर खां ॿुधी करे सच ॿुधायो आहे। ईअं त अब्राहम कॾहिं बि कंहिंसां न कयईं। तव्हां पंहिंजे पिता जहिड़ा कम करे रहिया आहियो। तंहिं ते उन्हनि यीशुअ खे चयो, असां नाजाइज़ कोन आहियूं, असांजो हिकु ई पिता आहे ऐं उहो परमेश्वर आहे। यीशुअ उन्हनि खे चयईं, जेकॾहिं परमेश्वर तव्हांजो पिता हुजे हा त तव्हां मूंसां प्रेम कयो हा, छोकी मां परमेश्वर जे तरफ़ां निकिरी करे हिते आयो आहियां। मां पंहिंजी इच्छा सां न आयो आहियां, हुन ई मूंखे मोकिलियो आहे। मां जेको तव्हांखे चई रहियो आहियां उहो तव्हांखे छो नथो सम्झ में अचे, छोकी तव्हां मूंखे ॿुधणु नथा चाहियो। तव्हां पंहिंजे पिता शैतान जे तरफ़ां आहियो ऐं हुन जी मर्ज़ीअ खे पूरो था करणु चाहियो। शैतान त शुरूआति खां वठी खूनी आहे ऐं उहो सच ते क़ाइमु न रहियो, छोकी हुन में सचाई आहे ई न। जॾहिं उहो कूड़ ॻाल्हाईंदो आहे त पंहिंजे स्वभाव जे मुताबिक़ ई ॻाल्हाईंदो आहे, छोकी उहो कूड़ो आहे, बल्कि कूड़नि जो पिता आहे। पर मां सच थो ॻाल्हायां, इन करे तव्हां मुंहिंजे मथां विश्वास नथा कयो। तव्हां मां अहिड़ो केरु आहे जेको इहो साबित करे सघे कि मां कोई गुनाह कयो आहे? अगरि मां सच थो ॻाल्हायां त तव्हां मुंहिंजे मथां विश्वास छो नथा कयो? जेको माण्हू परमेश्वर जो आहे उहो परमेश्वर जे वचननि खे मञींदो आहे, पर छोके तव्हां परमेश्वर जा न आहियो इन करे परमेश्वर जे वचननि खे नथा मञो। यीशु ऐं अब्राहम। इहो ॿुधी यहूदी धर्म गुरुनि यीशुअ खे चयो, छा असां तुंहिंजे बारे में सही नथा चऊं कि तूं सामरी जातीअ जो आहीं ऐं तो में दुष्ट आत्मा आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, मूं में दुष्ट आत्मा कोन्हे, पर मां पंहिंजे पिता परमेश्वर जो आदर थो कयां ऐं तव्हां मुंहिंजो निरादर था कयो। मां पंहिंजी सहारा नथो चाहियां, पर हिकु आहे जेको चाहे थो कि मुंहिंजी सहारा थिए ऐं उहो न्यायी बि आहे। मां तव्हांखे सच सच थो चवां कि अगरि कोई माण्हू मुंहिंजे वचननि ते हलंदो त उहो अनंत काल ताईं न मरंदो। इन ते यहूदी धर्म गुरुनि यीशुअ खे चयो, हाणे त असांखे पक्को विश्वास थी वियो आहे कि तो में दुष्ट आत्मा आहे। अब्राहम त मरी वियो ऐं भविष्य वक्ता बि मरी विया, ऐं तूं चहीं थो अगरि कोई मुंहिंजे वचननि ते हलंदो त उहो अनंत काल ताईं न मरंदो। छा तूं असांजे पूर्वज अब्राहम खां महान आहीं? उहो त मरी वियो ऐं भविष्य वक्ता बि मरी विया। पोइ तूं पंहिंजे पाण खे छा थो सम्झीं कि तूं केरु आहीं? यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, अगरि मां पंहिंजी तारीफ़ पाण कयां त उन जी कुझु अहमियत कोन्हे, पर मुंहिंजी तारीफ़ करण वारो मुंहिंजो पिता परमेश्वर आहे, जंहिंजे लाइ तव्हां चओ था कि उहो असांजो परमेश्वर आहे। पर तव्हां हक़ीक़त में परमेश्वर खे न सुञातो आहे ऐं मां हुन खे सुञाणींदो आहियां। अगरि मां चवां कि मां परमेश्वर खे न सुञाणींदो आहियां त मां बि तव्हां जहिड़ो कूड़ो साबित थींदुमि, पर मां हुन खे सुञाणींदो आहियां
ऐं हुन जे वचननि ते हलंदो आहियां। तव्हांजे पूर्वज अब्राहम खे इहो ॼाणे करे ख़ुशी थी कि उहो मूंखे ईंदे ॾिसंदो। अब्राहम उहो ॾींहुं ॾिठईं ऐं आनंद सां भरिजी वियो। इन ते यहूदी धर्म गुरुनि यीशुअ खे चयऊं, तूं अञा ताईं 50 सालनि जो बि न आहीं, पोइ तूं कीअं अब्राहम खे ॾिठो अथई? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां, इन खां पहिरियों कि अब्राहम पैदा थियो, मां मौजूद आहियां। इहो ॿुधी माण्हुनि यीशुअ खे मारण जे लाइ पथर खयां, पर यीशु लिकी करे मंदर मां निकिरी वियो।